सोभोदेरो में गुजरियल रात ज़ोरदार पयल बरसात जो टाउन कमेटी चेयरमैन एडवोकेट एजाज अहमद खोड़ो सख्ती सां नोटिस वरितो। चेयरमैन साहब डिस्पोजल जो बरसात दौरान मुआयनो कयो। उन मौके ते टाउन कमेटी चेयरमैन एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जिन टाउन अमले के बरसाती पानी निकाल करण लाइ सख्त हिदायतूं ॾिनियूं। उन मौके ते चेयरमैन टाउन कमेटी सोभोदेरो एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात कुदरती तौर ते अल्लाह पाक जे तरफ़ां हूंदी आहे। दुआ आहे त अल्लाह पाक शल रहम करम जी बरसात वसाए। बाक़ी हिन वक़्तु टाउन अमले बेहतर कमु कयो आहे। इंशाअल्लाह जेको पाणी नालनि खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ जॻहनि ऐं प्लाटनि ते बीठल आहे इहो बि जल्द निकाल कयो वेंदो। जॾहिं त टाउन कमेटी जे अमले जी निगरानी कंदड़ डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सैतो, मुमताज़ अली सामटियो, मोहम्मद छत्तल सामटियो, डीके लियाकत लाड़क ऐं टाउन जे ड्रेनेज वारे समूरे अमले जी जिदोजहद के शहर जे नौजवाननि अज़ीम सैतो ऐं ॿियनि सलाम पेश कयो। संदन चवणु हो त हिन वक़्त ताईं टाउन कमेटी सोभोदेरो जे अमले सुठो कमु कयो आहे। उमीद त अॻिते बि बरसात दौरान पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ख़ूब निभाईंदा रहंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची